नाज़िन सैयद आसिफ हैदर शाह के सिंध जो नओं चीफ सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे कमर मेमण। जी कमर, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे मौजूदा चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलम के बदली करे ग्रेड 22 जे ऑफिसर सैयद आसिफ हैदर शाह के सिंध जो नओं चीफ सेक्रेटरी जेको आहे मुक़रर कयो वियो आहे। आसिफ हैदर शाह इन वक़्तु जेको आहे वफ़ाक़ी मौसमियाती तब्दीली ऐं माहौलियाती खाते जो सेक्रेटरी मुक़रर थियल हो। इन हवाले सां एस्टेब्लिशमेंट डिवीजन जेको आहे बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त आसिफ हैदर शाह सिंध हुकूमत में कमिश्नर हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ इंज़ामी उहिदनि ते पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुको आहे। पेशे जे एतबार खां सिविल इंजीनियर आहे। उनखां अलावा कराची IBA मां MBA जी डिग्री, हार्वर्ड यूनिवर्सिटी अमेरिका मां मास्टर्स जी डिग्री ऐं स्टैनफोर्ड ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी मां फेलोशिप जो डिग्रियूं जेको आहे हासिल कयल आहे। नोटिफिकेशन जारी थियो आहे ऐं सुभाणे जेको आहे उहो पंहिंजे उहिदे जी जेको आहे चार्ज संभालींदा। जी कमर, मां जी महिरबानी।